नाज़िन हयात पिताफ़ी जे ॻोठ दरी नुहाणी में बाज़रनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ औरतूं सरापा एहतजाज आहिनि। पेश आहे माशूक बोज़ार जी ही रिपोर्ट। हिन वक्त असां मौजूद आहियूं ॻोठ दरी नुहाणी में, जिते मुतासिर औरत माई लतीफ़ा ऐं गुल मोहम्मद नुहाणी जेके पंहिंजे बिरादरी जे बासर आशिक नुहाणी ऐं मोहम्मद हनीफ नुहाणी जे ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। को तंग की तिकड़ा रात दी असारी काड जुल्म लगा पे ना है छो चलदा ना कोई जिता वेनो असारे आग दिखणन छे वेणम नन मारणम नन लती वाना घर बर्बाद चाण का वदा जा असा को मुद्दा इंसाफ खपे बस असा मंझंद निकलदे पियो सुते पियो तोरे उतू खड़न छे और हनी भी इहो भी पिस्तौल हाथ चस असा को दा ट्रिना ट्राई करे सब बाती मरसा पिछे जेकी तो सालन घोट दे असर दा गया माए ता भी ए माल ते मेरा कुछ भी ना के तो मा असर अदरात पई है उतू खड़ा सारे उतू पिस्तौल झली खड़ा मैं को मारण चंदा मैं को कहना तू घर छोड़ वई ना रही था ते को मरसा गोर छोड़ वई तू ते को मरसा तेरे बच्चे मरसा पिस्तौल झली खड़ा असर अदरात शाम सुबह जड़ी माल में बाहर निकलदी पिया बा चाहते भीतर मरंदा खड़ा। कैमरामैन मुरीद अहमद बलोच सगर माशूक बोज़ार मेहरान टीवी।